सिंध टीवी तरफ़ां ऐलानियल शहर सिंध मल मलाखड़ो जेको आहे उहो हैदराबाद रीजन जो जेको आहे उहो अॼु थी रहियो आहे। हैदराबाद रीजन जी जेकी मल मलाखड़े लाइ ग्राउंड आहे, कोटड़ी जो ग्राउंड आहे, मलक सिकंदर स्पोर्ट्स ग्राउंड आहे, हुनखे तयारु कयो वियो आहे। 60 फुट जेको आहे वॾी डिघी जेको आहे स्टेज हिकिड़ी लॻाई वई आहे, जॾहिं त 40 फुटनि जी ॿी स्टेज लॻाई वई आहे, जिते हींअर जेके सजावटूं आहिनि उहे तयारु कयूं आहिनि। मुख़्तलिफ़ जेके ज़िला आहिनि हैदराबाद रीजन जा, ठट्टो उनखां पोइ बदीन, टंडो अलाहिया, टंडो मोहम्मद खान, मटियारी, सिजावल, उन सभिनी जा जेके रवासी आहिनि, शहरी आहिनि, अॼु जेको आहे मल मलाखड़ो थी रहियो आहे उनजो जेको आहे उहो हिसो बणिजंदा। जॾहिं त हींअर स्टेज तयारु आहे, हींअर ई जेको आहे कोटड़ी हैदराबाद जा जेके रवासी आहिनि, नौजवान उहे जेके आहिनि हिते ग्राउंड में पहुची विया आहिनि, हला गोला कनि पिया, छो जो ही सक़ाफ़ती रांदि आहे। मल जी जेका रांदि आहे उहा हींअर जेको आहे सुभाणे हिन ग्राउंड ते जेको आहे थींदी। त मुख़्तलिफ़ ज़िलनि जा आहिनि, हैदराबाद रीजन में जेके ज़िला अचनि था उन जा जेके ग्राउंड आहे, उन जा जेके मल पहलवान आहिनि उहे हिन ग्राउंड खे सजाइण लाइ हिन में हिसो में वठंदा। जॾहिं जेके मल पहलवान आहिनि, नाले वारा मल पहलवान आहिनि, उहे पिणु हिन ग्राउंड ते पहुतल आहिनि। देरो ॼमाए छॾियो आहे हैदराबाद सां ऐं कोटड़ी जे जेके इलाइक़ा आहिनि, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे मल पहलवान पहुची विया आहिनि। जॾहिं त जेको डायरेक्टर न्यूज़ आहे शुएब कुरैशी, डायरेक्टर स्पोर्ट्स आहे राय बपर, ब्यूरो चीफ ज़फ़र हिकिड़ो, उन हिन ग्राउंड जो जाइज़ो वरितो। जॾहिं हीअ जेके मुंहिंजो कैमरामैन मूंखे ॾेखारे सघे थो त हीअ जेके नौजवान आहिनि जेके हिन ग्राउंड में हिन महिल पहुता आहिनि, जेके हलो गोलो करे रहिया आहिनि, हिन मल जे रांदि लाइ जेको ही पहुतल आहिनि। जेको अॼु मल जो जेको मलाखड़ो थींदो, पहिरें जोड़ जा, ॿिए जोड़ जा ऐं टें जोड़ जा जेके मल आहिनि उहे हिन मलाखड़े में हिसो वठंदा। मुख़्तलिफ़ ज़िला टंडो अलाहिया, मटियारी, ठट्टो, सिजावल, बदीन समेत दादू, ये जेके ज़िला आहिनि उन्हनि मां जेके मल पहलवान आहिनि उन्हनि जी रजिस्ट्री मुकमल थी सघी आहे। जॾहिं त हिन ग्राउंड जेके तयारियूं आहिनि, हज़ारे जेके माण्हू आहिनि उन्हनि खे विहण जो बंदोबस्तु कयो वियो आहे। हिन ग्राउंड में जेके अॼु जेको ही मल मलाखड़ो थींदो उन मां जेके हज़ारे माण्हू आहिनि उहे लुत्फ़ अंदोज़ थींदा। जॾहिं त हिन ग्राउंड में सजावट लाइ रंग बिरंगी जेके आहे बतियूं, झंडा समेत ॿियूं जेके मन मोहींदड़ जेके शयूं आहिनि उहे लॻायूं वयूं आहिनि। हिन ग्राउंड जी तयारी मुकमल थी चुकी आहे। बसि अॼोकी जेके इंतज़ार जूं घड़ियूं आहिनि, हैदराबाद समेत हैदराबाद जे रीजन जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जे दिलनि जूं धड़कनियूं तेज़ थी वियूं आहिनि। उहे इंतज़ार में आहिनि त मलाखड़ो शुरू थिए त असां हुनखे ॾिसी सघूं।